नाज़रीन, टंडोमीर अली भरसा ॻोठ अली बख्श जे क़दीमी स्कूल में 2 सालनि खां उस्ताद जी गैर हाज़िरी सबबि स्कूल बंदि आहिनि। रिपोर्ट करियो आहे नईम शहर। टंडोमीर अली भरसा ॻोठ अली बख्श जे प्राइमरी स्कूल में 2 सालनि खां उस्ताद मुक़ररु न थी सघियो, जॾहिं त शागिर्द शागिर्दनि ऐं ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त उस्ताद जी बायोमेट्रिक हिते आहे, संदि केतिरियूं शिकायतूं कयूं आहिनि, पोइ बि उस्ताद साॻियो हिते मुक़ररु नथो कयो वञे। 2 साल थी विया त असांखे ॿियो उस्ताद ॾिनो वञे ऐं असां ॿार हिते घणा 150 खनि खां बि मथे आहिनि। उस्ताद खपे वञे, 2 सालनि खां उस्ताद न आयो, असांजे 150 ॿार आहे जेको उस्ताद अली हसन जी बायोमेट्रिक आहे उहो अचे ई कोन थो, या ॿियो उस्ताद अचे या उहो अचे। 2 सालनि खां असांखे उस्ताद आयो ई कोन्हे, असांखे उस्ताद ॿियो खपे, ईअं उस्ताद अली हसन न खपे, असांखे ॿियो उस्ताद कोन्हे। नई बायोमेट्रिक अली हसन जी आहे उहो अचे ई कोन, 2 साल स्कूल बंदि पियो आहे ऐं असां पढ़ाई ज़रिए असां पढ़ाईंदा, पढ़ाईंदो आहे ऐं असां मौलवी आहे, मौलवी पढ़ाईंदो आहे। उहो असांजो स्कूल पुराणो क़दीमी स्कूल आहे ऐं हिन में तालीम जेके करणु कुझु नौकरियुनि में माण्हू मास्तर ऐं पुलिस में भर्ती थिया आहिनि ऐं पुराणे अरसे खां वठी करे स्कूल हले पियो। सुठी तालीम अॻ में हलंदी आई आहे। जीअं ई बायोमेट्रिक शुरू थी आहे ऐं अली हसन शहर जी असां वटि बायोमेट्रिक थी आहे, उहो असां वटि बायोमेट्रिक थियण जे बावजूदि बि असांजे स्कूल में नथो अचे। बायोमेट्रिक जेका निकिती आहे उहो हिकिड़ो टियों रिश्वत जो इदारो निकितो आहे। अॻ में जॾहिं शुरूआति में बायोमेट्रिक शुरू थी तमामु ॾाढी सुठी हुई, हिकिड़े ॾींहं जी गैरहाज़िरी, सेक्रेटरी में पघार हुनजी बंदि पई थी वञे ऐं हाणे 2 साल में जंहिं माण्हू जी पघार नथी बंदि सघे, माना बायोमेट्रिक पैसनि ते पई हले। असांखे उस्ताद को चङो ॾे वञे, स्कूल ॿार रुलंदा वठंदा, घटि में घटि 60-70 ॿार थींदो वञे, मथे थींदो 200 खां मथे थींदो ॿार। हिकिड़ो इहो ई स्कूल आहे, बसि बंदि लॻो पियो आहे, जेको डॉक्टर उस्ताद कोन आया आहिनि, भई इहो यार उस्ताद ॾे वञे असांखे। स्कूल में 2 साल थी चुका आहिनि, असांखे उस्ताद न आहे। असांजा ॿार सफ़ा माना नतीजे में सफ़ा पोइ हलिया विया, न त हितां खां ग्रेड सफ़ा ज़बरदस्त ईंदो। जॾहिं त 2 सालनि खां उस्ताद असांजे बायोमेट्रिक आहे उहो नथो अचे। हुनखे असां चयोसीं त असांखे धमकी भॼनि, तव्हां स्कूल बंदि कराईंदासीं, हीअं कराईंदासीं। हीअं असां चयोसीं स्कूल असां तव्हां नथा अचो, ॿियो को ठाहिजो। तव्हां ॻोठाणे जेके ॻोठ जो अली बख्श जो क़दीमी स्कूल आहे ऐं उन में 150 खां मथे हिते ॿार आहिनि ऐं जंहिंखे 2 साल गुज़री विया आहिनि। हिकु उस्ताद बायोमेट्रिक हूंदे बि उहो उस्ताद पंहिंजे ॻोठ जे स्कूल में के सिफारिशी सियासी सिफारिश जे करे पंहिंजे स्कूल में पढ़ाए रहियो आहे। कैमरामैन साजिद मल्हार सां गॾु नईम शहर, आवाज़ TV न्यूज़, टंडोमीर अली।